ज़ोरदार तालियूं। हाँ मां हींअर पुठियां जेॾी महिल कपिड़ा पियो मटियां त हिकिड़ो हमरा मूंखे चवणु आयो, तव्हां त खिलाईंदा आहियो न, त मां मुंहिंजो धंधो त इहो ई आहे। चई पोइ तव्हां शुरू में छो कोन खिलायव? त मां चयो तव्हां पोपटी वारो नाटक ॾिठो? चई हा। चयो मां मुंशी वारी पोपटीअ जी शादी थी वई आहे एक्चुअली। त उहो मूंखे एॾा धड़का पवंदा आहिनि, ऐं मुंहिंजे पीउ बि वीचारे ॾाढो घुरियो त उहो हिकु दफ़ो या त मना करे छॾियां त मां बि सुखी हुजां उहो बि सुखी हुजां। हुन छा कई, हिन छोकिरे खे त ज़िंदगी भर लोड़ाइणो आहे, हिनखे हा करीसूं पोइ नहीं लोड़ाईंदासीं। त इन करे मां अॼु ताईं परेशान आहियां। दोस्तो छा आहे, असां सिंधी घरनि में जेॾी महिल असां ॿारनि खे जेॾी महिल वॾा कंदा आहियूं न, हुनखे डप सां, माना जीअं पुटु रोटी कोन खाईंदो न सिंधी घर में, पोइ हुनखे चवंदासीं खा 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 खा, न त कुतो चक पाइजंदी, खा 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 खा, न त कुतो चक पाइजंदी। ऐं जीअं छोकिरी अगरि को जीअं हाणे रोटी न ठाहींदी, न्याणी रोटी ठाहे अलाए कहिड़ो घोटु मिलई, माना उन डप में वरी न्याणी पढ़ी वठु अलाए कहिड़ो घोटु मिलई, पोइ अहिड़ा कपिड़ा न पाए अलाए कहिड़ो घोटु मिलई। ऐं ईअं ई छोकिरे खे ॾकाए ॾकाए पोइ जीअं ई पाण वॾा थींदा आहियूं, पोइ उहो छोकिरी जेॾी महिल शादी थी वेंदी आहे न, पोइ तव्हां सोचो कि छोकिरी अचण सां ई छोकिरे खे छो दॿाईंदी आहे। उहा इन करे दॿाईंदी आहे, नंढे हूंदे खां पुछंदी आहे अलाए कहिड़ो मिलई, चई अच्छा तुंहिंजे लाइ बि गारियूं खां मां धड़ धड़। ऐं छोकिरे खे तव्हां ॾिठो हूंदो ईंदे वेंदे कुतनि खे पथर बि हणंदो आहे, माना हुनखे जोरीअ हुन सां रोटी खाराए छॾी आहिनि। ऐं सिंधी ॾिसो, ही पाण ॾिठोसीं असांजा सिंधी सभिनी सां गॾु आहियूं, माना तव्हां हिकु हिकु नाटक जेको ॾिठो, हिकु हिकु एक्ट जेको ॾिठो, असां सभिनी सां गॾु आहियूं। अच्छा, सिंधियुनि में हिकिड़ी कला आहे, असां सिंधी साहित्य जीअं त मंगनाणी दादा जे एक्ट में ॾिठो कि असां हुननि जी इच्छा हुई कि कलाकारनि खे पैसा ॾियूं, ऐं मुंहिंजी पाण इच्छा आहे कि मां हुननि सां हिकु दफ़ो मिलां। त छा आहे कि इहो आदान प्रदान प्रॉपर थिए न। ऐं उन करे छा आहे कि सिंधी धंधे में माहिर आहिनि, पहिरीं धंधो उन खां पोइ ॾियणु, माना ॾियण जो जेको कमु कंहिं कयो आहे त सभिनि खां वधीक सिंधीअ जो कयो आहे। का राजनीतिक पार्टी हुजे, को वॾो कमु थियो हुजे हिंदुस्तान में या किथे बि, तव्हां लिस्ट कढाए वठिजो, हुन में सभिनि खां पहिरियों या टॉप 10 में नालो असां सिंधियुनि जो हूंदो। हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं इन करे पंहिंजे पाण लाइ वॼाए छॾियो। छा आहे, मुंहिंजो भाइटियो हींअर अमेरिका में मुंहिंजो भाउ रहंदो आहे, उते स्कूल में एडमिशन थियण वियसि त उते छा थींदो आहे, माउ पीउ जो बि इंटरव्यू थींदो आहे। अॼुकल्ह भोपाल में बि इहा डिज़ाइन हली आहे हिंदुस्तान में, त माउ पीउ जो इंटरव्यू थींदो आहे, त हुनखे एडमिशन मिलियो त हुते मिशनरीज़ स्कूल वधीक हूंदा आहिनि, माना जेके हीअं राम राम कंदा आहिनि, माना पाण हीअं राम राम कंदा आहियूं, उहे हीअं राम राम कंदा आहिनि। त उहो मास्तराणी आई त हुन छा कई कि अटकल कई, हुनखे पतो करिणो पंहिंजा पंहिंजा कहिड़ा वेठा आहिनि। उन अची पुछियो भई भॻवानु कहिड़ो सभिनि खां वॾो, जेको सच ॿुधाईंदी हुनखे मां $100 इनाम बि ॾींदुमि। त हिकिड़ो हमराओ थियो, चई हमारा जीजस, त चई बेटो 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 ईअं करे विहारे छॾियईं। हिकिड़ो ॿियो थियो, चई असांजो गुरु नानक देव सभिनि खां वॾो, वे 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 हुनखे विहारे। चई असांजो दिगंबर जैन सभिनि खां वॾो, हुनखे विहारे छॾियईं। हिकिड़ो सिंधी उथियो, मास्तराणी चई आहे त सिंधी ॾिसां ही छा थो चए, त उहो जीअं ई उथियो, चई मैडम तव्हांजो जीजस क्राइस्ट सभिनि खां सुठो। मास्तराणी वाइड़ी थी, हाणे हुनखे $100 त ॾियणा हुआ, हुन ॾिना, रिसिस थी, जंहिंखे इंटरवल चवंदा आहियूं। ॿाहिरि निकिता त ॿिया जेके छोकिरा हुआ न, पंजाबी वंजाबी जेके भर करे चमाटूं मुंहिंजे भाइटनि खे। चई भेणा तव्हांजो त झूलेलाल आहे न। चई यार धंधो पंहिंजी जॻह ते आहे, भॻवानु पंहिंजी जॻह ते आहे। ऐं हीअ थींदी केरु आहे पुछण वारी, हिनखे मां छो ॿुधायां, हीअ पक कंदी मुंहिंजो भॻवानु वॾो कि तुंहिंजो भॻवानु वॾो। त ही अचो जोत सिंधियत जी घर घर जॻायूं, अचो जोत सिंधियत जी घर घर जॻायूं, सभिनी खे ॿुधायूं कि असां सिंधी आहियूं। अचो जोत सिंधियत, ताड़ियूं वाड़ियूं वॼाए वठो। छा आहे, मूंखे ॿियो कुझु मिलियो बि कोन्हे हिन प्रोग्राम में। अचो जोत सिंधियत जी घर घर जॻायूं, सभिनी खे ॿुधायूं कि असां सिंधी आहियूं। ॾियण खाइण ऐं माणण बि ॼाणियूं, माना ॾियण बि ईंदो आहे, मौज बि माणींदा आहियूं, सभु ईंदो आहे। ॾियण खाइण ऐं माणण बि ईंदो आहे। अचो इहा ॻाल्हि सभिनी खे ॿुधायूं, अचो जोत सिंधियत जी घर घर जॻायूं। नील जेॾी महिल प्रोग्राम करण आयो ॾाढी लाइ विया आहे, वीचारो वेही वेही ॾाढी अची वियो सॼे प्रोग्राम में। मेरे पवंदी सान चवंदी सान। नील तव्हांजो आवाज़ जेसि ताईं पूरो न ईंदो मां इहा ई लाइन ॻाराईंदोमांव, ट्रेनिंग चालू आहे। ही चवंदा असांखे ई ॻाइणो त तोखे छो घुरायोसीं? न न न, मोहित मथो पियो खाए, चए थो कि यार मां कोशिशि करे विच में तो गुस्सा, तूं मूंखे 2 मिंट ॾी कोन थो ॻाल्हाइण जे लाइ। हाणे 2 मिंट लाइ मोहित तव्हां सां। अच्छा मां इहो चयो ई कोन, पर तोखे ॾुखियो माण्हू, तोखे गानो विसरियो, तूं मुंहिंजो नालो थो खणी। अच्छा अगरि गानो मां ॻायो त, गानो मां ॻायो त हाँ गाए तूं गाए, पोइ मां थो चवां। तालियूं हिकु दफ़ो नील लाइ, वाह।
हो अलजे छामे राजिया अलजे कैसा राजिया अलजे छामे राजिया अलजे कैसा राजिया डकंदो रो हरदम उनगा। हाँ यार सही में विसरी मैं, सही में विसरी नाले बंद क्या हो। आशा दीदी याद जा रही थी गानों। हाँ। के याद है गायो डकंदो रो हरदम उनका जेको कहका की न डरे। अच्छा वील हैव वंदना टू सिंग दिस वन लाइन फॉर अस, है ना। वंदना के तो याद ही होंगे, जो सॉन्ग आए। डकंदो रहो हरदम उनका जो प्लीज गिव बिग हैंड फॉर वंदना निरंकारी, क्या बात है। डकंदो रहो हरदम उनका जो कहका की न डरे, यारी रख रांझणो न साजो दम दम का दुर करे। अलाए जे मेरा क्या बात है। अलाए जे कैसा राजिया अलाए जे। 1 मिनट हाणे मां दीदी सां रिक्वेस्ट कंदम यही लाइन तांजे मुख मां थी वञे। हाणे सब आया हो वो सिमरन में तावट भी ईंदासीं असां। तां त रुगो बीह रहिजो, असां कम थी वेंदो यार। क्या बात एक बार है। काजल दीदी लाइ जोरदार ताड़ियूं। पीर पैगंबर के विया वेंदो हर को सफर करे। पीर पैगंबर होए पीर पैगंबर के विया वेंदो हर को सफर करे। हाकिम हुक्म हलाए व्या व्या जालिम जुल्म करे। हाकिम हुक्म हलाए व्या व्या जालिम जुल्म करे। अलाए जे छा मेरा अलाए जे छा मेरा जिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे छा मेरा जिया अलाए जे कैसा राजिया। राजा को फकीर बाजीगर जी बाजिया कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया। अलाए जे छा मेरा जिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे छा मेरा जिया अलाए जे कैसा राजिया। बस हाणे एक सेकंड हाणे हिकिड़ी भी गेस्ट है, वो गाइंदी तो कोने। भैया इसको रोक दो अभी। हाँ इसको बंद कर दो अभी। अभी हमारे साथ मिस इंडिया है। हाणे यार को ॻाल्हाईंदी आहे। तव्हां महिरबानी हेॾा अचो न भेण। हाँ ॻाल्हाईंदा, मां इन करे तो बंद करा ये टपड़। यस हाँ बस तव्हांखे रुगो चवणो आहे। अलाए जे छा ये चवंदी न अलाए जे छा मेरा जे गाईंदी कोन त चई त सघे थी न। ॻाए बि सघे थी। ज़ोरदार तालियूं सिमरन लाइ प्लीज। न पहिरीं तव्हां ॻायो हाणे प्लीज़। रुगो मां त हेॾी देरि रुगो हिन सां पियो ॻाल्हायां कि फोटू गॾु कटिजी वञे, मुंहिंजो कमु थी वेंदो। ज़ोरदार तालियूं हिननि साजिंदनि लाइ प्लीज़। मां हिन ढोलक वारे सां गॾु 2 दफ़ा प्रोग्राम ॿियो बि कयो आहे अॼु, पर जंहिं नमूने ही वॼाए पियो मूंखे लॻो का मतिलबु विशेष ॻाल्हि आहे त मां वेझो वञी पुछियोमांसि। पेमेंट वधीक ॾिनी थी मांस। अरे पेमेंट ॾींदे त पहिरीं मिले ई त सही। अञा मिली कोन थी त वधीक किथां ॾींदेसि। अञा पहिरीं असांजे हथ में ॾींदासीं कोन ॾींदासीं। ढोलक वारे खां वञी पुछियोमांसि, मां बाबा कर ख़बर एॾो बढ़िया पियो वॼाईं। मां चयो बाबा छा थियो। मां ॾिठो त हिन पासे हिकिड़ी माई जो फोटू अथसि, हिन पासे ॿी माई जो फोटू लॻो पियो अथसि। त मां केरु आहे? चई मुंहिंजी नई नई सगाई थी आहे, हिन पासे सस जो हिन पासे घराणीअ जो फोटू आहे। मां त पुॼी कोन थो सघां त हिते ई पियो टोकियां। छा हर को पंहिंजे पंहिंजे नमूने ख़ुशी पियो ॻोल्हे साईं। हा हर को पंहिंजे। तव्हां ॿुधायो भाई मर्द जो दिलि जेको वधीक विनम्र या नर्म हूंदो आहे कि माईअ जो हूंदो आहे तव्हांजे हिसाब सां? कंहिंजो, मर्द जो कि माईअ जो? माईअ जो। डिपेंड थो करे भाई झगड़ो कंहिं कयो आहे पहिरीं। छा मां त घणेई दफ़ा असां पुछंदा आहियूं न इहो माईअ जो, त मां त अॼु प्रूफ थो कयां कि मर्द जो दिलि वधीक विनम्र हूंदो आहे। बिल्कुलु तव्हां सिद्ध थी वेंदो, न थिए त माइक बंदि थी वेंदो। हा ऐं मां रुगो इन करे थो चवां कि हुते साम्हूं लोकल वेठो आहे, सिंधी वेठो हुजे त सच में बंदि बि करे छॾिया। छा थियो, तव्हां हाणे माना 2 मिंट लाइ ईअं सोचो कि हिकु बस में डॉक्टर राम जवाराणी साहब ऐं करीना कपूर वञी रहिया आहिनि। ॾिसो डॉक्टर साहब तव्हांखां वधीक हिननि खे मज़ो अची वियो आहे। मज़ो केसि तव्हांखे अचणु खपे हिन ॻाल्हि में। तव्हां हाणे ईअं मतिलबु 2 मिंट लाइ तव्हां सभु ईअं सोचो, हिकु बस में डॉक्टर साहब ऐं करीना कपूर वञी रहिया आहिनि। डॉक्टर साहब जो कंध जेको आहे उहो करीना कपूर जे माना ईअं गिची निंड कोन ईंदी आहे वेठे वेठे। भाई वेठे वेठे ट्रेन हुजे त माण्हू सुम्ही पए छाए करे कंबल, पर बस में जीअं हाणे वेठे वेठे पहिरीं त न्यारी न्यारी माण्हू खे निंड अची वेंदी। त हाणे जे निंड अची त करीना कपूर छा कंदी? क्यों रे काका देख के नहीं बैठे हो, उठो खड़े हो, कंधर देर से करो। माना ओॾी महिल ई धड़को ॾेई कंध मथे। हाणे हिन ॻाल्हि खे उल्टो कयो। करीना कपूर थकिजी पई आहे ऐं राम जवाराणी साहब हिते अची ईअं किरी पई आहे।
डॉक्टर साहब खे बम्बई लेणो पवंदो, लोनावाला निकिरी न उथरंदसि कोन। त तव्हां ॿुधायो कंहिंजो दिलि वधीक विनम्र आहे? अॼु मां हिन स्टेज ते इहो प्रूफ पियो करणु चाहियां। अचो भाई नील, धंधे ते ध्यानु ॾियो। मुंहिंजो पूरो ध्यानु धंधे ते ई आहे भाउ, हाणे तुंहिंजो त ख़तमु थिए। ज़ोरदार ताड़ियूं चंदर अंकल ऐं राम जवानी साहब लाइ। असां जहिड़े कलाकारनि खे गिटियुनि कुचनि मां कढी करे अहिड़नि मंचनि ते विहारे वेठा आहिनि। लख थोड़ा साईं, तव्हांजा ज़ोरदार ताड़ियूं पूरो सदन हिन लाइ वॼाए छॾे प्लीज़।